ऑर्गेनाइज़ करायो ऐं अहिड़ा प्रोग्राम असां हर दफ़े ऑर्गेनाइज़ कराईंदा आहियूं। पहिरें दफ़े असां हेपेटाइटिस जे बारे में करायो ऐं उनमें काफ़ी सारी पॉजिटिव रिजल्ट्स मिलिया हुआ ऐं ग़रीबनि जी काफ़ी हेल्प थी हुई। हिन दफ़े असां हिकु न्यू मिशन सां करायो आहे, हुनमें HIV आहे जेको अॼुकल्ह मतिलबु सिंध में बि ऐं असांजे आसपास जे एरिया में बि काफ़ी इहा बीमारी फैलियल आहे, छो त इहा वायरल बीमारी आहे ऐं इन जी वजह सां टेस्ट बि माण्हू नथा कराइनि छो त लिकाइनि था। इन लाइ असां बिलीफ पाण जी हुनमें विझी छॾियो आहे त जीअं माण्हुनि खे इन जे बारे में अवेयरनेस बि मिली सघे, छो त असां इन में अवेयरनेस बि माण्हुनि खे ॾियूं पिया HIV खां बचाव असां कीअं था करे सघूं। ऐं उनखां अलावा असां थैलेसीमिया जो बि कयूं पिया। थैलेसीमिया असां मां कराची मां हिकु हेल्प इंटरनेशनल वेलफेयर एसोसिएशन ट्रस्ट जे नाले सां आहे, उन असां मतिलबु हेल्प था कराइनि ऐं उहे मतिलबु थैलेसीमिया जो टेस्ट पे कराइनि। थैलेसीमिया में मतिलबु जीअं शादी खां पहिरियां टेस्ट कराईंदा आहिनि त जीअं ईंदड़ पंहिंजी जनरेशन आहे उनखे तव्हां कीअं सेव कयो ऐं उहो थैलेसीमिया बीमारी खां पास रहंदो। अञा ताईं त अलहमदिल्ला कोई असांखे पॉज़िटिव रिज़ल्ट न मिलियो आहे HIV में। बाक़ी थैलेसीमिया जो रिज़ल्ट असां कयूं पिया, उनमें असांखे तक़रीबन 2-3 ॾींहं लॻंदा। उनखां बाद में उन्हनि खे उहो रिज़ल्ट प्रोवाइड थींदी। उन्हनि खां कॉन्टेक्ट नंबर वग़ैरह असां वरिता आहिनि त जीअं उन्हनि खे आसानी थिए त पंहिंजो रिज़ल्ट वठी सघनि। माना अहिड़ा कैंप असांजे इदारे में असांजे डिफरेंट इलाइक़नि में थियणु खपनि त जीअं असांजे आसपास जे माण्हुनि खे इन जी अवेयरनेस मिले, इन जी ॼाण मिले, छो त हिते जा असांजे जेके सिंधी माण्हू आहिनि या जेके पोयनि ॻोठनि जा माण्हू आहिनि उन्हनि खे कंहिं बीमारी जी एतिरी नॉलेज न आहे। इन्हनि कैंपनि जे थ्रू असां उन्हनि खे बसि इहो ॿुधाइण था चाहियूं त असांजे मुआशरे में असांजे समाज में काफ़ी अहिड़ियूं बीमारियूं फैलियल आहिनि जंहिंजे बारे में असांजे माण्हुनि खे ख़बर न हूंदी आहे। ऐं ज़्यादातर जेके असांजा सिंधी माण्हू हूंदा आहिनि या असांजे बलोच जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजनि में रिश्ता कराईंदा आहिनि, पंहिंजनि में शादियूं कराईंदा आहिनि। उन्हनि जे करे बि थैलेसीमिया इन्हनि जी बीमारियूं वग़ैरह काफ़ी वधंदियूं त असांखे उन्हनि जो बसि ज़हन वसी करिणो आहे त जीअं उन्हनि खे ख़बर पए इन्हनि शयुनि जे बारे में त जीअं इहे बीमारियूं आहिनि उहे वधनि न या घटि थियनि। उहे पंहिंजो शऊर वधाइनि, पंहिंजो माइंड वधाइनि त जीअं दुनिया जे बारे में उन्हनि खे ख़बर पए, ॼाण मिले कहिड़ी कहिड़ी बीमारी आहिनि, उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा इलाज थी सघंदा, उहे पाण खे कीअं बचाए सघंदा। असां उन्हनि खे बचाव जा ज़रिया ॿुधाईंदा आहियूं त जीअं उहे पंहिंजो बचाव करे सघनि इन्हनि शयुनि खां। ख़बर पए अहिड़ी बीमारी जीअं थैलेसीमिया बीमारी जे बारे में ख़बर पए, उन्हनि खे मतिलबु लिकियल बीमारी आहिनि जीअं एड्स आहे, मतिलबु उन बीमारी जे बारे में बि असांखे ख़बर पवे। हिते जा माण्हू आहिनि मतिलबु एड्स बीमारी जे मतिलबु टेस्ट कराइण खां बि मतिलबु घबराईंदा आहिनि, छो त मतिलबु हाणे हिते असां मतिलबु टेस्ट पिया करायूं जीअं मतिलबु उन्हनि खे फ़ाइदो थिए ऐं उन्हनि जे मतिलबु जेके बि लिकियल बीमारी आहिनि उन्हनि जे बारे में मतिलबु उन्हनि खे ख़बर पई सघे। हिन जा कई माण्हू असां ये कैंप ये असां मिसाल HIV ऐं थैलेसीमिया जो हींअर हिन दफ़े कैंप कयो आहे। नेक्स्ट असां इहो साॻियो कैंप लोकेशन चेंज करे माना असां ॿिए पासे बि कंदासीं। असां उहो बाद में फ़ैसिलो कंदासीं त जेकॾहिं इनिशियल स्टेज में जेकॾहिं मिसाल किट वारी रिपोर्ट आहे उहो हिकिड़ो एथेंटिक न हूंदो आहे, हिकिड़ो किलो माण्हू खे मिले थो बाबा हीअ हिन तरफ़ वञे थो, पोइ हुनजा मदर प्रोसेस PCR कबो आहे। वरी असां कराची HIV जेको प्रोग्राम उन्हनि सां बि कॉन्टेक्ट में हुआसीं त बाबा असां हिन ते कमु कंदासीं। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता असां उनखे अहिड़ो केस डिटेक्ट थी वियो असां उनखे हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि त इंश्योर आहे असां सीक्रेट रखंदासीं ऐं वरी उनखे असांजो मक़सदु शोशा न आहे, असांजो मक़सदु आहे इंसान जी ख़िदमत करणु ऐं इन फैलिजंदड़ मर्ज़ खां बचाव। तो जे डिटेक्ट थिए थो उहो एहतियाती तदाबीर वठिबा, पोइ असां उन इदारनि सां कंसर्न कंदासीं जंहिं PCR वग़ैरह थी आहे, पोइ जेकॾहिं वाक़ई आहे पोइ हुनजो इलाजु। हिन मेडिकल कैंप में तव्हां सां जेको थैलेसीमिया जे लाइ असां हेल्प इंटरनेशनल जेको आहे सो प्रोग्राम वारा आहिनि उहो दोस्त कराची मां आहिनि, उहो असांखे थैलेसीमिया में जेको आहे सो रिपोर्ट जेका महांगी बि आहे उहो असांखे माना कराची मां करे सघंदा, उन सॼे बंदोबस्त आया आहिनि। असांजो आम माण्हू गुरबत में वरितल आहे, बुख वधाली आहे त उन्हनि में हिकिड़ी माना हिकिड़े क़िस्म जी अवेयरनेस पैदा थींदो त हुनखे हीअ बीमारी आहे। अॻु में हेपेटाइटिस C लाइ बि हिते कैंप लॻाई वई जंहिंमें इलाही माण्हुनि मां निकितो पोइ वरी हुनजो इलाज जे हिसाब सां बि हुनजी मदद कई वई। अहिड़े हिसाब सां हीअ बि हिकिड़े क़िस्म जी माना आहे त माण्हुनि खे ख़बर पइजी वञे जो एड्स अहिड़ो आहे जो माण्हू टेस्ट खां बि कतराइनि था या इलाही माण्हुनि खे ख़बर बि न आहे। उन्हनि खे माना शहर में पंफलेटूं लॻाए या उन्हनि में अवेयरनेस पैदा करणु त अचो तव्हां पंहिंजो चेकअप करायो, तव्हांजो माना ज़िंदगी खां वधीक कुझु बि न आहे ऐं उहे अचनि था इलाही माना अची विया आहिनि। हिकिड़ो पैगाम माना माण्हुनि ताईं पुॼी वियो आहे त हीअ इलाही ख़तरनाक बीमारी आहे। उन लाइ माना हीअ अॼु प्रोग्राम थियो आहे, दोस्त अॼु गुलाम मुस्तफ़ा ॿी सॼी टीम पोइ जसलाण जो मक़सदु इहो आहे त असां बीमारियुनि खां आज़ादी हासिलु कयूं ऐं असां पंहिंजे शहरनि खे सिंध वासियुनि खे
इन वायरस जहिड़नि बीमारियुनि जे बारे में असां उन्हनि खे आगाही कयूं। हीअ कैंप हाजी ग़ुलाम मुस्तफ़ा रक्षाणी जी सरपरस्ती में NGM फाउंडेशन पारां लॻाई वई। इन में हिन वक़्त ताईं असां तक़रीबन 200 टेस्ट परफॉर्म करे चुका आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं हिन वक़्त ताईं को बि मतिलबु HIV जो को पॉज़िटिव केस अञा न आयो आहे। हीअ असांजो हक़ीक़ी फ़ैसिलो न आहे, इन जो फर्दर जेको रिपोर्ट आहे